अहम ख़बर आहे कराची खां थर जे कोयले मां यूरिया भाण ठाहिण जे मनसूबे में अॻभराई थी आहे। फ़ौजी फर्टिलाइज़र कंपनी ऐं सिंध हुकूमत विच में अहम इजलास थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं फ़ौजी फर्टिलाइज़र कंपनी CEO जहांगीर प्राचा जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में थर जे कोयले मां यूरिया भाण तयारु करण जी मनसूबे ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मनसूबे जी बैनिकेबल फिज़िबिलिटी स्टडी नवंबर 2025 में मुकम्मल कई वई। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई आहे। मनसूबे जी लाॻत लॻभॻि $1.12 अरब आहे। सालियानो 7,17,000 टन यूरिया पैदावार जी सलाहियत हूंदी। मनसूबो थर ऐं पाकिस्तान लाइ गेम चेंजर साबित थींदो। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई आहे। जॾहिं त वॾे वज़ीर जो चवणु आहे त हीउ मनसूबो सिंध जे मईशत लाइ इंतिहाई अहमियत वारो आहे। मनसूबे सां 7,000 खां वधीक रोज़गार जा मौक़िया पैदा थींदा। मनसूबे सां भाण जी दरामद में घटिताई ऐं इम्कानी तौर ते $260 मिलियन ताईं बरामद सां क़ौमी ख़ज़ाने खे फ़ाइदो थींदो। सिंध हुकूमत खे सालियानो $5.5 मिलियन रॉयल्टी मिलण जो इम्कान बि आहे। FFC पारां 12 क्यूसेक पाणी फ़राहम करण ऐं इस्लाम कोर्ट में मुलाज़मनि लाइ कॉलोनी जी ज़मीन मुख़्तस करण जी दरख़्वास्त कई वई आहे। मनसूबे लाइ सिंध ऐं वफ़ाक़ तरफ़ां टैक्सिन ऐं में सहूलियतूं ॾियण लाइ ज़रूरी आहे। FFC जो इहो चवणु आहे। जॾहिं त वॾे वज़ीर जो चवणु आहे त कोयले मां यूरिया तयारु थियण सां भाण जी अघ में घटिताई ऐं ज़रई शोबे खे वॾो फ़ाइदो थींदो। अहम ख़बर आहे कराची खां थर जे कोयले मां यूरिया भाण ठाहिण जे मनसूबे में अॻभराई थी आहे। फ़ौजी फर्टिलाइज़र कंपनी ऐं सिंध हुकूमत विच में अहम इजलास थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं फ़ौजी फर्टिलाइज़र कंपनी CEO जहांगीर प्राचा जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में थर जे कोयले मां यूरिया भाण तयारु करण जी मनसूबे ते तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे।